कराची पुलिस धाड़ेलनि जियां कार्रवाई करण लगी वापारी खे अगवा करण संदसि वारसनि खां 29 लख रुपया भुंग तलब कयो वियो। कार्रवाई दौरान 3 पुलिस एहलकार सोघा थी विया। इन हवाले सां ॿुधाए पियो वञे त गार्डन हेड क्वार्टर में मुक़रर पुलिस एहलकार रफ़ीक कलाकोट थाणे ते मुक़रर सिपाही यूनिस ऐं संदसि मुख़बिर साथी सरफराज़ हिज़बाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन सिलसिले में एसएसपी मलीर तारिक इलाही मस्तूई ॿुधायो त जवाबदार वापारी मिर्ज़ा एहतिशाम बेग खे अगवा करण खां पोइ संदसि वारसनि सां फ़ोन ते राब्तो कंदे खेनि ॿुधायो त असांजो तालुक़ु ॻुझी एजेंसी सां आहे, जंहिंखां पोइ हुननि वापारी जे ख़ानदान खां 29 लख रुपया भुंग घुरियो। बाद में हुननि वापारियुनि जे घर भातियुनि खे मलीर कैंट भट्ट सां घुराए 19 लख रुपया वसूल कया ऐं उन करण बाद वापारी खे आज़ादु करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।